कोशिशूं कयूं जंहिं लाइ दादा राम जेठमलानी जेको असांजो पेट्रन हो उहो असां सां गॾु हर आईबी मिनिस्टर वटि हलियो हो, उन सां मिलियो हो, मुलाक़ात थी। नेठ जॾहिं गवर्नमेंट चेंज थी ऐं तॾहिं दादा खे ईअं लॻो हाणे मोदी साहब अची विया हली त असांखे चैनल ज़रूर मिलंदो, पर पंहिंजो जेको पर्सनल हिननि जूं ॻाल्हियूं थियूं दादा एल के आडवाणी सां ऐं श्री असांजे राम जेठमलानी सां, त पोइ दादा आसरो लाए छॾियो, चई त हाणे असांखे केस करणो पवंदो हाई कोर्ट में। दिल्ली हाई कोर्ट में हुन रिट पिटीशन दाख़िल कई असांजे नाले सां ऐं उन में 24 कलाकनि जे चैनल जी हिकु डिमांड कई आहे। इहो केस अञा ताईं हले पियो। इन केस जी हाणे पोइ दादा खां पोइ हुनजो सुपुत्र महेश करे रहियो आहे ऐं एक्चुअली गुज़िरियल साल त काफ़ी घणो कुझु मीटिंगूं वग़ैरह थियूं ऐं हिननि इहो चयो त असीं कुझु त कलाक तव्हांखे कंहिं रीजनल चैनल ते सिंधी कार्यक्रम ॾेखारण जो बंदोबस्तु करियूं था ऐं इन सिलसिले में दिसंबर 1 खां वठी दीदी गिरनार ते 1 कलाक जो प्रोग्राम ॾियणु शुरू थी वियो, जेको 25 मार्च हिन कोविड जे करे बंदि कयो वियो ऐं उनखां पोइ वरी जॾहिं ॿियनि चैनलनि जा कम शुरू थी विया हली मई में, तॾहिं असांजो इहो प्रोग्राम बंदि ई रहियो, चालू न थियो। असां श्री लालवाणी खे बि लिखियोसीं, सभिनी वॾनि माण्हुनि खे जेके इम्पोर्टेंट लॻा उन्हनि खे चयोसीं, पर जॾहिं कुझु न वरियो जॾहिं असां आईबी मिनिस्टर खे वरी लिखियोसीं प्रकाश जावड़ेकर खे त कमु थियो ऐं उन असांखे घटि में घटि इहो चालू कराए ॾिनो प्रोग्राम असांजो सिंधी सौगात अधु कलाक जो, कलाक जो न अधु कलाक जो। अञा ताईं हुनजे पुठियां आहियूं त हुनखे कलाक बि करियो ऐं सैटरडे संडे कान ईंदो आहे, छंछरु आर्तवार प्रोग्राम न ईंदो, प्रोग्राम साॻिया साॻिया, सभु सुख खपनि, पैसे जा सुख खपनि, पर हिन ॿोलीअ खे वधाइण जी इहा ई ज़रूरत आहे त ॿोली ॿुधबी तॾहिं सिखबी। ही नंढा ॿार बि जॾहिं ॿोली ॿुधंदा तॾहिं सिखंदा। 24 आवर चैनल हुजणु इन सां रिलेटेड आहे ऐं इन लाइ असांजा ॾिसंदड़ जेकॾहिं पंहिंजे मथां जवाबदारी महसूसु कनि त हिकिड़ो टके जो पोस्ट कार्ड खणी लिखनि, हिकिड़ो आईबी मिनिस्टर खे लिखनि, हिकिड़ो मोदीअ खे लिखनि, छा थींदो, केतिरो पैसो वेस्ट थींदो। पर हर को पंहिंजी जवाबदारी नथो महसूसु करे, ईअं ई थो सोचे अरे व्हाट्सएप ते मैसेज आहे मूं फॉरवर्ड कयो माना कमु पूरो थियो, मुंहिंजी जवाबदारी पूरी, पर ईअं कान्हे। हर कंहिंखे पंहिंजी इन नमूने सां कोशिशि करणी आहे। तंहिंजे करे मां त इहे 2 ॻाल्हियूं जेके असां ख़ासि करणु चाहियूं था, हिकिड़ो त 24/7 जो असांखे दीदी सिंधी चैनल हुजणु खपे। भले खणी ही प्रोग्राम हलनि था, ही प्रोग्राम नवां कलाकार पैदा कनि था, पर मां तोखां थी पुछां अॻु में 7 कलाकार हूंदा हुआ, गायक कलाकार, ऐं अॼु तूं त वधि में वधि घणा थिया आहिनि, 100 गाईंदड़ कोन थिया अथई। असां वटि 100 गाईंदड़ बि कान्हनि, in spite of having such a big great ही जेको मंच मिलियो आहे ऑनलाइन, इन्हनि खे अञा ॿिए क़िस्म जी ज़रूरत आहे हिमथाइण जी। एक्टर्स केतिरा पैदा थिया, तो वी हैव टू डू समथिंग ऐं उहो हिकिड़ो चैनल जो हुजणु ज़रूरी आहे। ही OTT प्लेटफॉर्म्स वग़ैरह करण जूं ॻाल्हियूं आहिनि, तमामु सुठियूं आहिनि, सोने ते सुहागो, पर जेका ॻाल्हि ज़रूरी आहे उहो आहे असांजे लाइ सिंधी चैनल ऐं उन खां असांखे हटणो न आहे। पाण खे पंहिंजी इन ॻाल्हि ते असांखे महकम रही करे चैनल पढ़णो आहे। त कोशिशि हले पियो, केस हले पियो ऐं हलंदो रहंदो, भले केरु केतिरो बि चवे। चवंदा आहिनि कोशिशूं कामयाब थींदियूं आहिनि ऐं असां सभिनी खे कामयाबी ज़रूरु मिलंदी, अहिड़ी उमेद था रखूं। दीदी घणी घणी महिरबानी तव्हांजी ऐं घणी घणी